मां त ॾाढो ख़ुशि आहियां, ख़ुशि। हिन छोकिरीअ पंहिंजो नालो फिज़ा ॿुधायो आहे न? जी जी बाबा साईं, फिज़ा आहे, मूंसां गॾु पढ़ंदी आहे। ॿुधायईं मूंखे, पर हाणे ॻाल्हि ॿुध, हितां खोट ताईं कुंवार थियण खां पोइ गॾिजी पढ़ण वञिजो। छा था चओ बाबा साईं? अदा त पंहिंजी वर्सी जो मालिक आहे, जेको वणेसि उहो चवे। बस हाणे बस, तूं त माठ कर। बाबा साईं प्लीज़, फिज़ा महिमान आहे, छा सोचींदी? छा वरी छा सोचींदी? जेको मूं सोचियो आहे उहो ई त सोचींदी न। पर बाबा साईं, पर फुटी आया न तुंहिंजा? हाँ, मुंहिंजो फ़ैसिलो पत्थर ते लकीर हूंदो आहे। अफ़सोस आहे बाबा साईं, तव्हांजी अहिड़ी सोच ते। तसवर त मूं बि कोन कयो। तोखे ॾिसण खां पोइ मूं सोचियो, ऐं जेको मूं सोचियो आहे न उहो ई थींदो। मां रुगो शहर मां मोटी जा ईअं ई कंदुसि, छो त जेका मां ॻाल्हि चवंदो आहे उहा ॻाल्हि पूरी करे पोइ साहु पटींदो।